नाज़रीन, गंबर भरिसां गवर्नमेंट हाई स्कूल ड्रिब मेहरशाह में समाजी तंज़ीम इंडस रिसोर्स सेंटर खैरपुर पारां तालीमी मेलो ऐं सेमिनार मुनक़िद कयो वियो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। गंबर भरिसां गवर्नमेंट हाई स्कूल ड्रिब मेहरशाह में समाजी तंज़ीम इंडस रिसोर्स सेंटर खैरपुर पारां तालीमी मेलो ऐं सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शागिर्द ऐं शागिर्दियुनि पारां साइंसी मॉडल तैयार करे स्टॉल लगाया विया ऐं तालीमी मेले में सीनियर तालीमदाननि, सियासी समाजी अॻवाननि, शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते स्कूल जे शागिर्दनि, शागिर्दियुनि, उस्तादनि, समाजी अॻवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मुख़्तलिफ़ फील्ड्स में जेके प्रोजेक्ट्स हिते मूं ॾिठा, तक़रीबन जेके साइंसी जेको आहे प्रोजेक्ट्स आहिनि ऐं इन्हनि प्रोजेक्ट्स ठाहिण सां इहो थींदो त ॿारनि में जूं हिकिड़ियूं तख़लीक़ी सलाहियतूं जेके आहिनि से उहे वधंदियूं ऐं ॿार अॻिते हली जेको आहे उहो इन साइंस जे मैदान में वधीक तरक़ी कंदो ऐं इन्हनि मां ई जेके आहिनि से सुभाणे असांजा साइंसदान जेके आहिनि पैदा थींदा। हिन जो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे कि ॿार जेके क्लासरूम में थ्योरी पढ़नि था त उहे ॿार अमली तौर ते तजुर्बाती बुनियादनि ते जेको आहे मॉडल्स ठाहे हिते पेश कया आहिनि उन्हनि साइंस जा ख़ासि तौर ते। ऐं ॿारहाड़ी जे स्कूलनि में जेके शागिर्द पढ़नि था उन्हनि खे अहिड़ा मौक़ा तमामु घटि बल्कि ॿियनि इदारनि में न ई मिलंदा आहिनि, पर हीअ जेको EMOs जे करे स्कूल हलनि था त उन्हनि में इन्हनि ॿारनि खे असां एंगेज कयो आहे कि हू साइंसी मॉडल ठाहे करे हिते पेश कनि। असांजे स्कूल में बहितरीनु यानी माहौल ख़ुशगवार माहौल हूंदो आहे। सभु असांजा प्रोग्राम असांजे स्कूल में बहितरीनु रहियो आहे। तव्हां पाण ॾिसो था त हीअ प्रोजेक्ट, हीअ असांजा मॉडल, इहे नंढड़ा ॿार 6 वारा 10 ताईं हीअ असांजा कमु करे रहिया आहिनि। गवर्नमेंट हाई स्कूल ड्रिब मेहरशाह में मेलो लगाया वियो आहे, साइंसी मेलो। इहो सिर्फ़ु ॿारनि जे टैलेंट खे एनहेंस करण जे लाइ, ॿारनि खे अपॉर्चुनिटी ॾियण जे लाइ, त जीअं ॿार असांजा सिंध जा उहे सभु कुझु करे सघनि था। हिकिड़ी शइ ऑब्ज़र्व कई, जॾहिं ॿार इहे प्रोजेक्ट्स ठाहिनि पिया, जॾहिं ॿार मॉड्यूल तयारु कनि पिया त ॿारनि खे काफ़ी सारा आइडियाज़ जनरेट थियनि पिया, पर ॿारनि खे उहो प्लेटफॉर्म न पियो मुहैया कयो वञे। असां जीअं ॿारनि खे प्लेटफॉर्म ॾिनोसीं, ॿारनि खे अपॉर्चुनिटीज़ ॾिनीसीं त ॿारनि मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स ठाहिया। अॼु जो जेको हीउ तालीमी ऐं साइंसी मेलो आहे, इन में जेको ॿारनि जे अंदरि लिकियल सलाहियतूं आहिनि उहे उजागर थींदियूं। इन सां ॿारनि खे हिकु तजुर्बो थींदो त अगरि असां कॾहिं बि कंहिं प्रोजेक्ट ते कमु कयूं था, उहो साइंस सां रिलेटेड हुजे, फिज़िक्स सां रिलेटेड हुजे या मैथमेटिक्स सां, त असां हिकिड़ो प्रोजेक्ट कीअं ठाहे सघूं था, कीअं पंहिंजो पाण खे अॻिते आणे सघूं था। ये जेको असांजे स्कूल में गवर्नमेंट हाई स्कूल ड्रिब मेहरशाह में एग्ज़िबिशन लॻो आहे, असांखे पंहिंजो टैलेंट शो करण जो मौक़ो मिलियो आहे। असीं शुक्रगुज़ार आहियूं आयासीं जीअं असांखे अहिड़ो एग्ज़िबिशन हणाए ॾिनो आहे हर साल, जीअं हिन साल बि। ऐं इहो जेको असीं सब्जेक्ट्स में बुक्स में वग़ैरह में पढ़ूं था, उहा पंहिंजे हथ सां करण जो असांखे मौक़ो मिलियो आहे। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे त असांजो मेलो मल्हायो वियो आहे। तइलीमी असांजे जेके ठाहियूं था, असांजी मिसियूं जेके आहिनि असांजी हेल्प वग़ैरह कनि थियूं। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। असांखे हिन स्कूल में त तमामु ख़ुशी थी आहे। फ़ाइदो तमामु घणो थींदो आहे। हर स्कूल में हर अहिड़ा साइंसी मेला लॻाया वञनि। तव्हां ॾिठो त ड्रिब मेहरशाह हाई स्कूल में समाजी तंज़ीम IRC पारां जेको आहे हिते तालीमी मेलो मुनक़िद कयो वियो। हिन तालीमी मेले में तव्हां ॾिठो त शागिर्द ऐं शागिर्दियुनि पारां जेको आहे साइंसी स्टॉल लॻाए पंहिंजे टैलेंट खे उजागर कयो। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ TV न्यूज़, गंबट।